पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम चवंदुसि उदासी टीवी यूट्यूब चैनल में। दोस्तो ड्रामो पंहिंजे ज़ोरो शोर सां हली रहियो आहे। तव्हां ॾिठो आहे, मां तव्हांखे कल्ह वारी अपडेट में ॿुधायो त रुंडे वारा ऐं जाबर हिकु थी वेंदा हसीना जे चवण ते। तव्हां ॾिठो ईअं ई थियो आहे, ॿई हिकु थी चुका आहिनि। हाणे इहे ॿई धुरियूं हैदर जो शामिर जो ढींगो ढेरी कंदा। इहो इल्ज़ाम हैदर ते लॻंदो, चवंदो इन घर में दावत ॾेई पंहिंजे सौट खे ज़हर मानी में ॾेई मारियो आहे। सांवल खे ईअं लॻंदो, पर सांवल बि शातिर माण्हू आहे, सोचे वेंदो त हीउ ज़हर यको ज़हर छो थो अचे। जेको आहे रावल खान खे बि ज़हर ॾिनो वियो, मुंहिंजे सौट खे बि ज़हर, मुंहिंजे भाउ खे बि ज़हर ॾिनो वियो, त यानी इहो हिकिड़ो ई कातिल आहे जहिड़ो बि आहे। पोइ उनखे अंदाज़ो लॻी वेंदो त मुंहिंजे सौट इहो हैदर कमु नाहे कयो, कंहिं ॿिए कयो आहे। पोइ पाण में सौट वक़्ती तौरु थोरो घणो कावड़जनि लेकिन विढ़ंदा कोन। ऐं ॿियो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जाकिर ख़ान वटि जॾहिं ॻाल्हि बार बार साॻी वेंदी ज़हर वारी, हू बि परेशान थी वेंदो, ज़हर वारो कहिड़ो माण्हू आहे जेको हर चकर ज़हर थो ॾे। ठीकु आहे न। ऐं चाकर ख़ान रुंडे वारनि ते बि थोरो घणो शक कंदो त हर चकर जॾहिं को खून थींदो आहे त हीउ गवाह कीअं हूंदा आहिनि। वीडियो पुगो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा उदासी टीवी यूट्यूब चैनल खे।